वालेकुम। भारो अॼु असीं ॿिए क्लास जो टियों सबक़ पढ़ंदासूं। सबक़ टियों नमाज़। नमाज़ इस्लाम जो ॿियो रुकन आहे। नमाज़ पढ़णु असां ते फ़र्ज़ु आहे। नमाज़ रोज़ानो 5 वक़्त पढ़बी आहे। नमाज़ पढ़ण लाइ बदन साफ़ ऐं कपिड़ा पाक हुअण ज़रूरी आहिनि। नमाज़ लाइ 5 वक़्त मस्जिद मां बांग ईंदी आहे। बांग ॿुधी माण्हू वज़ू करे मस्जिद में जमात सां गॾु नमाज़ पढ़ंदा आहिनि। नमाज़ पढ़ाइण वारे खे पेश इमाम सॾिबो आहे। नमाज़ जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। रोज़ानो 5 भेरा वज़ू कजे थो। नमाज़ पढ़ण वारनि जो जिस्म ऐं कपिड़ा साफ़ ऐं पाक रहनि था। उहे सॼो ॾींहुं चुस्त ऐं तवाना रहनि था। उन खां सवाइ रोज़ानो 5 भेरा मस्जिद में गॾिजण जे करे हिक ॿिए जे दुख सुख जी ख़बर पवे थी। उन सां माण्हुनि जी पाण में हमदर्दी, मोहबत ऐं भाइपी वधे थी। नमाज़ चङाई सेखारे थी, बुराई खां बचाए थी। इहा असांजा सबक़ आहे। इन जी मशक़ में ॾिसूं था कहिड़ा सवाल आहिनि। हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। नमाज़ दीन जो कहिड़ो रुकन आहे? त हिनखे असां ॾिसंदासूं। नमाज़ इस्लाम जो ॿियो रुकन आहे। ठीक थी वियो। उनखां पोइ आहे बांग छो ॾिबी आहे? नमाज़ लाइ 5 वक़्त मस्जिद मां बांग ईंदी आहे। बांग नमाज़ लाइ ईंदी आहे। नमाज़ मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि? नमाज़ मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि? नमाज़ जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। रोज़ानो 5 भेरा वज़ू कजे थो। नमाज़ पढ़ण वारनि जो जिस्म ऐं कपिड़ा साफ़ ऐं पाक रहनि था। उहे सॼो ॾींहुं चुस्त ऐं तवाना रहनि था। अॼु जो सबक़ पूरो थियो। अॻियां वरी ॿिए सबक़ सां वरी हाज़िर थींदासूं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।